जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू कयां थी अल्लाह जे नाले सां जेको वॾो निहायत महिरबान ऐं रहम करण वारो आहे। इज़त ऐं एहतराम जो मेहमान उस्ताद ऐं प्यारा दोस्तो अस्सलाम वालेकुम ऐं आदाब। मुझो नालो खुशबू है। मैं क्लास 4 जी शागिर्दानी आहियां। अॼु असां सभु हिकु तमामु ख़ासि ऐं ख़ूबसूरत मौक़े ते गॾु थिया आहियूं। अॼु असां पंहिंजी तारीख़ी ऐं शानदार सक़ाफ़त मल्हाए रहिया आहियूं। सिंध जी सक़ाफ़त सिर्फ़ु अजरक ऐं टोपी न आहे, पर उहा त मुंहं जो दड़ो शाह इनायत सचल ऐं उन जी मोहबत अमुन ऐं रवादारी जो पैगाम आहे। सिंधी असांजी सक़ाफ़त में मिठास आहे, असांजी सक़ाफ़त में सूंह आहे, असांजी सक़ाफ़त में उहा ई सदाबहार सिंधू नदी मौजनि जहिड़ी रवानी आहे। इज़त भरियो सामी, सिंध जी सक़ाफ़त जी सुञाणप रुॻो अजरक ऐं टोपी न आहे, पर उन जी हक़ीक़ी सुञाणप असांजा महिमान नवाज़ी पंजाई ऐं सचाई आहे। असांजा सभई उहे क़दर जेके असांखे पंहिंजे वॾनि खां विरसे में मिलिया आहिनि। असांजी सक़ाफ़ती जहिड़ो लोकपन ऐं रवायतनि जी इज़त कंदासीं ऐं उनखे ईंदड़ नसलनि ताईं पहुचाईंदी। असां प्यार अमुन ऐं रवादारी जे पैगाम खे पकड़ींदासीं जीअं असांजे सुफ़िन सेखारियो। असां पंहिंजे सक़ाफ़त खे नए वलवले ऐं जोश सां